नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। मां ठठे का ख़बर ॾिनऊं। 10 ॾींहं अॻु ठठे में गोलियूं हणी क़त्ल कयल जोड़े जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। 2 साल अॻु प्यार जे पड़ने बाद 10 ॾींहं अॻु ठठे हाई स्कूल रोड ते हथियारबंद हथां कार में फायरिंग करे क़त्ल कयल नौजवान अलाउद्दीन फलेजो ऐं संदसि घरवारी गुल ज़मीरा मसन जे वारसनि ऐं फलेजा बिरादरी जो सख़्तु एहतिजाज। नौजवान जे वारसनि वलद सोमार फलेजो, केस जे फरियादी हारून रशीद फलेजो, मुमताज़ फलेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में शाही जामा मस्जिद खां मेन लश्कर स्टाफ ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते वारसनि क़त्ल केस में 4 जवाबदारनि मां 3 जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। वारसनि जो चवणु हो त 2 साल अॻु असांजे नौजवान अलाउद्दीन फलेजो ठठे जे रवासण गुल ज़मीरा मसन सां प्यार जो पहिरियों कयो ऐं हाई कोर्ट पारां खेनि तहफ़्फ़ुज़ ॾियण जो पुलिस खे हुकुम मिलियल हो, पर नारी जे वारसनि बाअसर मनसूबाबंदी करे धोखे सां 10 ॾींहं अॻु असांजे नौजवान ऐं संदसि घरवारी खे ठठे घुराए बेरहमानू नमूने सां क़त्ल कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।